अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हाणे वक़्तु थियो आहे अॼु जे कालम जो। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में इल्ताफ़ शेख जो कालम शामिल कयो आहे, जंहिंजो उनवान आहे सिंधी शागिर्द अंग्रेज़ी सिखी कामयाबी माणे सघनि था। इल्ताफ़ शेख पंहिंजे लेख में लिखे थो, सिंध में तालीम जो मयार ॾींहों ॾींहुं किरी रहियो आहे। नौजवाननि खे सही तालीम ई नथी मिले, उन करे सिंध समेत सॼे मुल्क जे नौजवाननि में अहलियत ऐं क़ाबिलियत घटि आहे। मलेशिया में सिंध खां बि घणी वॾेराशाही हूंदे बि उहो मुल्क तरक़ी करे रहियो आहे, छो जो उते जो हर वॾेरो पंहिंजे ॻोठ में तालीम ऐं सिहत जो आला मयार क़ाइमु रखण खे पंहिंजो शान ऐं मान सम्झे थो। हू पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि खे ख़ुशहाल ॾिसणु चाहे थो, पर हिते असां वटि सिंध में सॼो मामिलो ई उल्टो आहे। सिंध में आदमशुमारी जी भेट में तालीमी इदारनि जो तइदाद बिल्कुलु घटि आहे। जेकॾहिं सिंधी नौजवान महिनत सां पढ़नि, अंग्रेज़ी सिखनि ऐं सम्झनि त दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में स्कॉलरशिप्स हासिल करे मुफ़्त आला तालीम पिराए सघनि था ऐं खेनि नौकरियूं बि मिली सघनि थियूं। असांजे घणे भाङे नौजवान खे लिखण त छा, पर पढ़ण जो बि पूरो शौक़ु न आहे। सही तालीम न पई मिले, न ई को सही पढ़ण जो माहौल अथनि, न उस्तादनि खे अहसासु आहे, न माइटनि खे को उल्को आहे। ॿियनि मुल्कनि खे त छॾियो, तव्हां रुगो बम्बई यूनिवर्सिटीअ में हफ़्तो खनि रही ॾिसो त अहसासु थींदो त उते जे शागिर्दनि ऐं तालीमी माहौल ऐं असां में केॾो फ़र्क़ु आहे। असां वटि बि कंहिं ज़माने में सिंध यूनिवर्सिटी में उहो माहौल हो जेको मूं 1960 ईस्वी जे शुरू वारनि सालनि में बि ॾिठो, जॾहिं मुंहिंजा क्लास मेट पेट्रारो मां इंटर करे सिंध यूनिवर्सिटी में आया हुआ। ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में पढ़ण लाइ वेंदो रहां थो, पर मुंबई यूनिवर्सिटी में लेक्चर ॾियण दौरान मुंहिंजी दिलि में हमेशह उहा ख़्वाहिश पैदा थींदी आहे त ॿियनि मुल्कनि में वञण ऐं रहण त महांगो आहे, पर काश हर महीने सिंध यूनिवर्सिटी जे कुझु उस्तादनि ऐं शागिर्दनि खे हफ़्ते जे 2-3 ॾींहंनि लाइ मुंबई यूनिवर्सिटी में महिमान तौरु रहायो वञे, जीअं हू ॾिसी सघनि त उते कीअं पढ़ाई थी रही आहे। सुबुह शाम क्लास पिया हलनि, छोकिरा ऐं छोकिरियूं राति जो 10 वॻे ताईं लाइब्रेरी में वेठा आहिनि। को हंगामो न आहे, को झेड़ो न आहे, न ई खोखरा पार खां मुंबई पहुचण ऐं मुंबई यूनिवर्सिटी जे गेस्ट हाउस में रहण को ख़ासि ख़र्चु आहे। असां जहिड़ो मुल्क जंहिंमें रुगो नफ़रतूं ई नफ़रतूं आहिनि, जिते तालीम ऐं सहप घटि आहे, उते हर लिखणीअ ते को न को नाराज़ थिए थो ऐं लिखंदड़ जी परेशानी जो सबबु बणिजे थो। हिकु पढ़ंदड़ चयो त तूं जमायत इस्लामी जो माण्हू आहीं। वरियाणो मांसि त मुंहिंजो त कंहिं बि सियासी पार्टीअ सां तालुक़ु न आहे, न ई हिकु लेखक या सहाफ़ीअ खे वास्तो रखणु खपे। तव्हांखे कीअं लॻो त आउं जमायत इस्लामी जो माण्हू आहियां? जंहिं ते हिन चयो त तव्हां उन्हनि जे अख़बार में लिखो था। वरियाणो मांसि त आउं पढ़ंदड़नि लाइ लिखां थो, उनखां वधीक हलंदड़ का अख़बार मज़मून छपे त आउं उन में बि लिखण लाइ तयारु आहियां। सची ॻाल्हि उहा आहे त असांजे सिंधी नौजवाननि जी अहलियत ऐं क़ाबिलियत तमामु घटि आहे। न सिर्फ़ु सिंध जी, पर असांजे सॼे मुल्क जे नौजवाननि जो उहो हाल आहे। उन जी ख़बर ॿाहिरि मुल्कनि में अची पवे थी, जिते असांजो नौजवान श्रीलंका ऐं बांग्लादेश जे नौजवान खां तालीमी मुक़ाबले में त हेठां शुमार कयो वञे थो, पर जिस्मानी पोरे में बि सुस्त करार ॾिनो वञे थो। असां वटि अणपढ़ियलनि ऐं कापी करे मथां मार्कूं खणण वारनि खे नौकिरी मिलणु, नो वर्क कल्चर हुजण करे असांजो नौजवान ॿियनि मुल्कनि जे नौजवाननि जो मुक़ाबिलो नथो करे सघे। इल्ताफ़ शेख पंहिंजे लेख में लिखे थो, उहो ई सबबु आहे जो ॿियनि मुल्कनि में जेकी पाकिस्ताननि जा कारखाना ऐं फैक्ट्रियूं आहिनि या जहाज़ रान कंपनियूं आहिनि, उन्हनि जा मालिक बि बंगालियुनि ऐं भारतीयुनि खे त शौक़ सां रखनि था, पर पंहिंजे मुल्क जे माण्हुनि खे नौकिरी ॾियण में गुरेज़ कनि था। बहरहाल पंजे आङुरूं बराबरि बि न आहिनि। केतिरा ई असांजा माण्हू विलायत में सुठियुनि नौकरियुनि में बि आहिनि ऐं हिननि नालो रोशन कयो आहे, पर अहिड़नि माण्हुनि जो तइदाद अटे में लूण बराबरि आहे। उन खोट खे पूरो करण लाइ असांजे नौजवान खे खपे त यूनिवर्सिटी जूं फ़क़ति डिग्रियूं हासिल करण बदिरां सही तरह तालीम हासिल करे ऐं पाण में महिनत जे पिणु आदत विझे। जापान जहिड़नि मुल्कनि में त फ़क़ति सुबुह जो ऑफिस में वञण जो टाइम मुक़ररु आहे ऐं मोकल तॾहिं थी थिए जॾहिं कमु पूरो थिए थो ऐं केतिरा ई दफ़ा घर ईंदे राति थियो वञे। इल्ताफ़ शेख लिखे थो, मुंहिंजे ख़्याल में तालीम जो मयार बहितर करण लाइ हर तालीमी इदारे जो कैप्टन यानी सरबराह, हेड मास्टर, प्रिंसिपल, वाइस चांसलर, सेक्रेटरी या वज़ीर उहो मुक़ररु कयो वञे जेको तालीमी माहिर, मेहनती, डिसिप्लिन रखण वारो ऐं पंहिंजे वतन जे नौजवाननि जो हॾु ॾोखी हुजे। हिन कंप्यूटर ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जे दौर में असांजे मुल्क ख़ासि करे अंदरूनी सिंध में, जिते ॻोठनि जे स्कूलनि में गॾ ऐं कुता ॿधा पिया आहिनि,
जिते खुलेआम कापी पई थिए, जिते जे स्कूलनि ऐं कॉलेजनि में शागिर्द रुॻो दाख़िला वठनि था पर बाक़ाइदगीअ सां क्लास नथा हलनि, जिते जी यूनिवर्सिटियुनि में झेड़नि झटनि करे ख़ौफ़ ऐं हिरास हुजे थो, छो जो उते जे हर ॻोठ जो वॾेरो पंहिंजे ॻोठ में तालीम ऐं सिहत जो आला मयार क़ाइमु रखण में पंहिंजो शान ऐं मान सम्झे थो। हू पंहिंजे ॻोठ में कारखाना ऐं फैक्ट्रियूं हणी पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि लाइ रोज़गार मुहैया करे थो ऐं पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि खे अमीर ऐं ख़ुशहाल ॾिसणु चाहे थो। मलेशिया जो हर सियासतदान आम सरकारी बसुनि में सवारी करे थो, विलायत वञण बदिरां ॻोठ जे अस्पताल मां इलाज कराए थो। नतीजे में मलेशिया जूं बसूं ऐं अस्पतालूं बहितर खां बहितर थींदियूं पियूं वञनि। सामी नवां इल्ताफ़ शेख जो ही अहम ऐं काराइतो लेख ॿुधो। उमेद त ही लेख अव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। सिंध में तालीम बिल्कुलु तमामु घटि आहे, तालीम जो मयार इंतिहाई किरियल आहे, पर उन ई सां गॾोगॾु असां वटि तालीमी मयार बि कोन्हे को। ऐं उन में सभ खां वॾो ॾोह उन्हनि वालदेन जो आहे जेके पंहिंजनि ॿारनि खे तालीम हासिलु करण लाइ क़ाइल नथा करे सघनि, उन्हनि खे सुठो माहौल नथा ॾेई सघनि। पुराणे वक़्त में ईअं थींदो हो त जॾहिं ॿारु स्कूल खां वापसि ईंदो हो त उन जूं कापियूं चेक कयूं वेंदियूं हुयूं, उन खां सबक़ु पुछियो वेंदो हो त तूं अॼु छा पढ़ी आयो आहीं। पर अफ़सोस सां चवणो पवे थो त हाणे उहो ॿारु स्कूल वञे बि थो या ॿाहिरि होटलनि ते वेही टाइम थो पास करे या कंहिं दुकान ते वेही वीडियो गेम थो हलाए, उन बाबति बि का ॼाण नथी वरिती वञे। उन में कसूर वालदेन जो बि आहे ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि गोसड़ू मास्तरनि जो बि कसूर आहे जेके पंहिंजनि ॿारनि खे पढ़ाइण लाइ नथा अचनि ऐं ॿार कलाकनि जा कलाक स्कूल जे क्लासरूम में वेही वापसि मोटी अचनि था। उहे तालीम जे ज़ेवर सां आरास्ता नथा थी सघनि, जंहिंजे करे हू मुआशिरे जे कंहिं बि कम जा न आहिनि, उहे कंहिं बि फ़ाइदे जा न आहिनि, छो त जिते जाहिलनि जी घणाई हूंदी आहे उते क़ौमूं ग़ुलाम रहंदियूं आहिनि ऐं उहा ई सूरत हाल असां वटि बि जारी ऐं सारी आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन